अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, पेश आहिनि हिन वक़्त जूं मक़ामी ख़बरूं। सरहाड़ी भरिसां क़दीमी क़ब्रिस्तान सैयद करम शाह बुखारी जे तकरारी ज़मीन जो हाई कोर्ट हैदराबाद जे हुकुम तहत मुख्तियारकार शिदातपुर शमसुद्दीन मुग़ैरी सर्वे सुप्रीडेंट मीरपुर ख़ास ऐं SH सरहाड़ी मोहम्मद लाइक ज़रदारी जी निगरानी में माप कई वई। ॿिनि ॾींहनि अंदरि थियल माप जो स्केच ठाहे कोर्ट में पेश करण जो इम्कान आहे। कश्मोर भरिसां 13 ॾींहं अॻु ड्रखण बंगलो मां अगवा थी वियल मुरीद दश्ती बाज़ियाब न थी सघियो। वारसन मुख़फ़ी जी बाज़ियाबी लाइ थाणे अॻियां एहतिजाज कंदे फ़ौरी तौर मुख़फ़ी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो आहे। कोडे जी भरिसां कुंभ में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहिक़ औरतुनि खे मिलंदड़ वज़ीफ़े मां गैर क़ानूनी कटौती ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर कुंभ सेंटर ते ओचितो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। असिस्टेंट कमिश्नर दरिया ख़ान चांडियो तरफ़ां डिवाइस माफ़िया ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। वाही पांदी भरिसां ॻोठ फतेह ब्रोही में नौजवान सिद्दीक़ ब्रोही 2 सालनि खां कारी कामिड़ में मुब्तला हुजण सबबि लाचारी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। वारसनि तरफ़ां वसवारनि खां इलाज लाइ मदद जी अपील कई आहे। दोदापुर वेझो रेटी बिरादरी जे घरनि खे चुल्ह मां चिड़िंग उथण सबबि बाहि लॻी वई, जंहिं जे नतीजे में ईदन रेटी, करीम बख्श रेटी, अब्दुल नवाज़ रेटी ऐं शरबत रेटी जा घर सड़ी रख थी विया। बाहि मुतासिर आला इख़्तियारनि खां मदद जी अपील कई आहे। सकरण लॻ क़ौमी शाहरा ते 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर थियण सबबि पीरसन मौला बख्श परिहाड़ ऐं 20 वरियनि जो नौजवान अब्दुल रशीद परिहाड़ सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो। भीरा सिटी में नादरा सेंटर ते कार ठहिराइण लाइ आयल ॻोठ दाऊद लाखो वासिन मथां गार्ड कुर्बान शर जी वहिशाणे तशदुद जी वीडियो वायरल थी वई। ॻोठाणे सॼण लाखो आला इख़्तियारनि खां नोटिस वठी तशदुद कंदड़ गार्ड ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे।